अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते 27वीं आईनी तरमीम जो मसूदो कुछ देर में सेनेट में पेश कर वेंदो। इजलास एजेंडा जारी। स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन फारूक एच नाइक आईनी तरमीम बाबत कमेटी की रिपोर्ट पेश कंदो। कानून वारो वजीर आजम नज़ीर तारड़ 27वीं आईनी तरमीम जो बिल ऐवान में पेश कंदो। गुज़िरियल सेनेट ऐं क़ौमी असम्बली जे घिरियल स्टैंडिंग कमेटी आईनी तरमीम की मंजूरी ॾिनी हुई। क्वेटा का पेशावर ऐं कराची लाइ ट्रेन सर्विस अॼु ॿिए ॾींहुं बि मुअतल। रेलवे अख़्तियारनि मूजिब पेशावर खां क्वेटा लाइ जाफर एक्सप्रेस 12 नवंबर ताईं मुअतल रहंदी। कराची खां क्वेटा लाइ बोलान मेल ट्रेन बि 13 नवंबर ताईं मुअतल रहंदी। अख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त क्वेटा खां अंदरूनी मुल्क ट्रेन सर्विस ऑपरेशनल सबब जे करे मुअतल रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। परॾेही खाते जो तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर 7 नवंबर ते इस्तांबुल में ख़त्म थी वियो। तय थियल वक़्त दौरान क़ाबिल दहशतगर्दनि ख़िलाफ़ अस्ट्राइती कार्रवाई न कई। परॾेही खाते जो तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान हर भेरे सबर ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कयो आहे। तालिबान हुकूमत दहशतगर्दनि खे पनाह ॾेई उन्हनि जी सरगर्मियुनि खे हथी वठराई। दहशतगर्दनि जे हवालगी जे मुतालबे ते तालिबान हुकूमत ग़लत बयानी ऐं लातालगी खां कमु वठंदो।